अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों की आयो उम्मीद तो खुश हूं ठीक ठाक। सिंधी ड्रामा सीरियल दोलाब के बारे में उन्हें जो डायरेक्टर हींअर किथे आहे जंहिंजो नालो उर्फ खज्जू मलक आहे दोस्तों, उन सां हींअर कहिड़ी सूरत हाल आहे। खोड़ सारा वीडियो ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेको आहे हिन में जेको आहे सो वायरल पिया थियनि सोशल मीडिया ते। अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं खज्जू मलक जे बारे में जेको दोलाब ड्रामे जो डायरेक्टर आहे ऐं उन खां अलावा उन दोलाब ड्रामे जा जेके सीन शूट थिया ऐं इहो ड्रामो किथे शूट थियो उन जे बारे में बि ॻाल्हि कंदासीं। मुंहिंजे पाठे पासे हिकु वीडियो हली रहियो आहे जंहिंमें नाले वारा अदाकार ऐं नाले वारा जेको आहे सो ड्रामा अदाकार वेठा आहिनि, तव्हां ॾिसो पिया। ऐं खज्जू मलक पाण बि आहे जेको इंटरव्यू पियो वठे, जेको हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे। दोस्तों खज्जू मलक हिन वक़्तु तमामु घणी जेको आहे सो सूरत हाल ख़राबु आहे खज्जू मलक जी, ऐं खज्जू मलक जी तबियत नासास आहे दोस्तों। उनजो जेरा ऐं जेको आहे सो बुकियूं इन में जेको आहे सो गुर्दनि में मसइलो आहे ऐं इन जे करे खज्जू मलक हिकु निजी अस्पताल में दाख़िल आहे। ऐं खज्जू मलक खोड़ सारा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि बि कुझु चंद ॾींहं अॻु में एतिजाज बि कयो, उन जो वीडियो बि असां तव्हांजे साम्हूं रखियो। इन जे करे एतिजाज कयूं त जीअं वस वारा जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे सो खज्जू मलक जी मालिकी कनि ऐं उन जी तबियत जीअं सेट थिए। दोस्तों खज्जू मलक नंढे ऐं शुरूआति में त ड्रामनि में अदाकारीअ खां शुरूआति कई, लेकिन हलंदे कंदे डायरेक्टर थी वियो ड्रामनि जो। ऐं खज्जू मलक हे दोलाब ड्रामो जेको ठाहियो इहो सिंध में तमामु घणो मक़बूल थियो ऐं सिंध में तमामु घणी इन जी एपिसोड हलियो ऐं सुठा सुठा जेके अदाकार आहिनि इन दोलाब ड्रामे में उहे बि हुआ। दोस्तों सिंध में मक़बूल थींदड़ ड्रामनि में दोलाब ड्रामो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजी खज्जू मलिक तमामु बहितरीनु डायरेक्टरी कई ऐं उन पंहिंजो जेको एपिसोड जो किसो लिखियो उहो बि तमामु बहितरीनु लिखियो। दोस्तों खज्जू मलिक खे मुंहिंजे पुठे पासे तव्हां ॾिसो पिया, नौजवान हिकिड़ो जेको आहे सो आर्टिस्ट आहे ऐं नौजवान डायरेक्टर आहे, तमामु बहितरीनु ऐं पढ़ियो लिखियो ऐं सुलझल डायरेक्टर आहे। हिन वक़्तु उन जी हालति तमामु गणती जोगी आहे। असां बि वसारनि खे जेको आहे सो रिक्वेस्ट कंदासीं त खज्जू मलिक हिकु सिंध जो नालो ऐं असासो आहे, इन जे बचाइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं जेके सिंध जा ॿिया बि आर्टिस्ट आहिनि वॾा वॾा उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं त उहे बि नालो जेको आहे सो खज्जू मलिक जो आवाज़ु बुलंद कनि ऐं आवाज़ु उथारिनि त जीअं खज्जू मलिक जी मालिकी थी सघे। त वॾी महिरबानी दोस्तों, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।